अस्सलाम वालेकुम दोस्तों ही हिकिड़ी मूं शइ ठाही आहे जेका तव्हां हीअं मुंहिंजे हथ में ॾिसो पिया हीअ सम्झो हिकिड़ो ट्रे आहे आई पीस ट्रे जो या हिनखे तव्हां एक्सटेंशन बॉक्स जो हीअ हिकिड़ो हीअं कमु करे पियो। हिन में हूअं पाण नॉर्मली जेको आहे हिकिड़ो आई पीस लॻाईंदा आहियूं, वरी जेको आहे उहो कढी ॿियो लॻाईंदा आहियूं, माना हुन में कढण लाइ लॻाइण लॻो रहे थो। हिन में मूं इहो सिस्टम ठाहियो आहे त तव्हां एट ए टाइम हिन में टे आई पीस लॻाए सघो था जेको आहे हिन में, ऐं इहो हिन में ई लॻाए सघो था। हिन लॻाइण सां तव्हांखे जेको आहे घड़ी घड़ी आई पीस चेंज करणु कोन पवंदो। हीअ तव्हां फेरायो, हीअ 6 mm जो अची वियो, हीअ तव्हां फेरायो, हीअ जेको आहे 20 mm जो इरेक्टिंग आई पीस अची वियो, हीअ तव्हां फेरायो वरी हीअ तव्हांजो 25 जो प्रोसल जो अची वियो। अहिड़े हिसाब सां तव्हांखे हिन में हिकिड़ी वधीक ज़बरदस्त सहूलियत आहे। हिन से तव्हां उहो फोकस करियो, उहो अलॻि शइ आहे, जहिड़ो आई पीस आहे उन हिसाब सां तव्हां हिनखे फोकस करियो करे सघो था। हीअ फोकसर मुंहिंजो पंहिंजो ठहियलु आहे। हाणे पोइ हीअ सिस्टम पोइ पंहिंजो ठाहियो आहे, माना हिन में टे आई पीस एट ए टाइम लॻंदा। अहिड़ियूं मूं ॿ शयूं ठाहियूं, हिकिड़ी ॿी आहे जेका अञा ठाहियां थो, तव्हां टेलीस्कोप में लॻायो, वरी जेको आहे टे आई पीस हिन में लॻायो, टे हुन में लॻायो, तव्हांखे घड़ी घड़ी आई पीस चेंज करणा कोन पवंदा। तव्हां जेको ॾिसो पिया हीअ सिस्टम तव्हांखे सम्झ में ईंदो, मुंहिंजे ख़्याल में तमामु बहितरीनु सिस्टम थी वियो आहे। तव्हां हिनखे घुमायो, जेको तव्हांखे आई पीस बीहारणो आहे उहो बीहारियो, हीअ हिकिड़ो बहितरीनु माना सिस्टम ठही वेंदी। ऐं हिन में हिकिड़ी टेलीस्कोप हलाइण वारे खे आसानी थी वेंदी, माना आई पीस घड़ी घड़ी चेंज करणा पवंदा। पोइ स्क्रू खोलियो, आई पीस खे चेंज करियो, वरी लॻायो, वरी स्क्रू खोलियो, टाइट करियो, जहिड़े हिसाब सां हिकिड़ो इहो कमु हले थो। हिन में लॻा पिया आहिनि, तव्हां हिन मां ॾिसो, हिन में जेको आहे तव्हांखे ॾिठो, वरी हिन में ॾिसो, हिन में ॾिसो, हिन में ॾिसो, तव्हां हिकिड़ो जस्ट घुमायो बसि, हीअ बहितरीनु कमु थी वियो। इहो आहे मूं हींअर हिकिड़ी शइ ठाही आहे जेका मूं सोचियो तव्हां दोस्तनि सां शेयर करियो। उमेद त मुंहिंजी महिनत तव्हांखे क़बूल पवंदी ऐं तव्हांखे सुठी लॻंदी। जेकॾहिं तव्हांखे सुठी लॻे थी त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं महिरबानी थींदी तव्हांजी।